जय श्री कृष्ण। भगवत गीता जे पहिरें अध्याय जे महात्म जो बियो भाग ता श्रवण करे रहा हो। गणिका पुण्य त्याग कया, तंहिंखां पोइ यमराज जा दूत उन मरियल प्राणीअ खे पहिरियों यमपुरी वठी आ। उते उन्हनि इहो वीचारे करे कि हे गणिका जे ॾिनल पुण्य सां वॾो पुण्यवान थी वियो आहे, उनखे वरी छॾे ॾिनो। वरी वो धरतीअ में अची करे उत्तम कुल ऐं शील वारे ब्राह्मणनि जे घर में उत्पन्न थियो। उन समय बि पंहिंजे पूर्व जन्म जे ॻाल्हियुनि जी उनखे यादि हुई। ॾाढनि ॾींहंनि खां पोइ पंहिंजे अज्ञान खे दूर करण वारे कल्याण जे ज्ञान जो प्यासो वो गणिका वटि वियो। उन जे दान जी ॻाल्हि ॿुधाईंदे उन पुछियो त तूं मूंखे कहिड़े पुञनि जो दान कयो। उन गणिका जवाबु ॾिनो त हो पिंजरे में वेठल तोतो हर रोज़ कुझु पढ़ंदो आहे। हो तोतो जेको पढ़ंदो आहे उनखे ॿुधी करे मुंहिंजो हृदय शुद्ध थियो, अंतःकरण पवित्र थियो, मुंहिंजो मन साफ़ थियो। उन जो ई पुण्य मां तुंहिंजे लाइ दान कयो। इन खां पोइ उन्हनि ॿिन्ही तोते खां पुछियो। तॾहिं उन तोते पंहिंजे पिछले जन्म खे यादि करे पंहिंजो पिछलो प्राचीन इतिहास ॿुधाइणु शुरू कयो। वो तोतो चवणु लॻो, शुक चए थो त पूर्व जन्म में मां विद्वान थी करे बि विद्या जे अभिमान में मोहित रहंदुसि। मांजो राग द्वेष एॾो वधी वियो कि मां गुणवान विद्वाननि जे लाइ बि ईर्ष्या करणु लॻुसि। वॾनि वॾनि गुणवान संतनि सां बि मां जलणु लॻुसि। समय जे अनुसार मांजी मृत्यु थी। घणनि गंदे गंदे नफ़रत जहिड़े लोकनि में भटकंदो रहियसि। उन खां पोइ हिन लोक में आयुसि। सतगुरनि जी ॾाढी निंदा करण जे करे तोते जे कुल में मुंहिंजो जनमु थियो। पापी थियण जे करे नंढी अवस्था में ई मुंहिंजो माता पिता खां बि वियोग थियो। हिकु ॾींहुं मां गर्मीअ जे ऋतुअ में गरम गरम तपायल रस्ते ते पियोसि। उतां कुझु संत महात्मा दया करे उन्हनि मूंखे खणी वरितो। महात्माउनि जे आश्रम ते हिकु पिंजरे में उन्हनि मूंखे रखियो ऐं मूंखे पढ़ायो। ऋषियुनि जा बालक घणे आदर सां गीता जे पहिरें अध्याय जो पाठ कंदा ऐं मां उन्हनि खे ॿुधंदो हुउसि। बार बार ॿुधी करे बार बार मां बि पाठ करणु लॻुसि। अचानक उन्हनि जे विच में हिकु चोर आयो, बहेलियो। उन मूंखे चोरी करे वरितो। संतनि वटि धन संपत्ति त मिलियल कोन, त मूंखे ई उन चुराए वरितो। तंहिंखां पोइ हिन देवीअ मूंखे ख़रीदे वरितो। इहा ई मुंहिंजी पिछले जन्म जी कहानी आहे, जंहिंखे मां तव्हांखे ॿुधाई। पिछले समय में मां गीता जे पहिरें अध्याय जो अभ्यास कयो ऐं उन सां ई मुंहिंजा सभु पाप दूर थिया। हिन गीता जे पहिरें पाठ जे महत्व सां ई हिन गणिका जो बि अंतःकरण शुद्ध थी वियो आहे। ऐं उन ई गीता जे पहिरें अध्याय जे पाठ सां हे ब्राह्मणनि में श्रेष्ठ सुशर्मा तुंहिंजे पापनि जो बि नाश थियो आहे। इन तरह पाण में वार्तालाप गीता जे पहिरें अध्याय जे महात्म जी प्रशंसा कंदे टई निरंतर पंहिंजे पंहिंजे घर ते हर रोज़ गीता जो अभ्यास करण लॻा। वरी ज्ञान प्राप्त करे टई मुक्त थिया। इन करे जेके गीता जे पहिरें अध्याय खे पढ़नि था, श्रवण था कनि, ॿुधनि था, अभ्यास था कनि, वीचार था कनि, उन्हनि खे हिन भवसागर खे पार करण में कोई कठिनाई न थींदी। हे देवी पार्वती, चवण जो अर्थ सरल शब्दनि में
कि जेके गीता सां प्रेम कंदा, गीता जो पाठ ॿुधंदा पढ़ंदा, उहे मुक्त थी वेंदा। बोल श्रीमद् भगवद गीता की जय। गौरी शंकर भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा नंदराम बाबा भगत राम साहब की जय। प्यारी साथ संगत है, अनमोल खजानो गीता जो अमृत पाण भी पियो, ॿियनि खे भी पियारियो, जैसा सभिनि जो कल्याण थे। ये पवित्र सेवा कयो। जय श्री कृष्ण।